हिक खे वरा ए नबी कई हिक खे वरा ए नबी कई बियो अज ताई काफर हादी तो बह तो दर ऐ मालिक तो बह तो दर शलवाग मुझी वराय तू शलवाग मुझी वराय तू ओ सोना तू पाक परवर हादी तो बह तो दर। यो थोड़ो सूफिर जो रंग बुधाए में हाने मौलविन जे तकरीर थो बुधाई अजीजा ने मन मुझे करीम रब जे पाक कुरान करीम फरमायो व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब फ़अस्सद्दक़ व अकुम मिनस सालिहीन। ॻाल्हाईंदा अचो जिंदगी ॾियण वारो केरा रोज़ी ॾियण वारो केरा इज्जत ॾियण वारो केरा फ़कीर के बादशाह बनाइण वारो केरा बादशाह के फकीर बनाइण वारो केरा ओ सच्चो रब उन जो सच्चो महबूब उन जो सच्चो कुरान करीम तो असा के दावत दई रहियो आ व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत। मुझो अल्लाह फरमाए थो मुंह ॾिनो था मैं जेका तो वट दुनिया दौलत आ मां रब तोखे ॾिनी आ हुक्म भी मां रब थो तोखे कयां त मरण थई जरूर मरण खां अॻु में जेकी करणो थई सो करे वठ। वरी कुरान पढ़ा कुरान ॿुधो ऐं कुरान ते याद रखो जेस ताईं यकीन कामिल न हूंदो न हे त अल्लाह जो कुरान आ पर मोजो ईमान आ जेकॾहिं कामिल मुर्शिद को हुक्म करे न उन ते न यकीन कामिल कर त इंशाअल्लाह रब उते बि तुंहिंजो बेड़ो पार करे छॾींदो। कामिल मुर्शिद जे हुक्म ते यकीन कर। हिकिड़ो अमीर तरीन शख्स आ अल्लाह उनखे 7 पुट ॾिना घणा अगे जॾहिं का वॾड़ी दुआ कंदी अबा अल्लाह तोखे 7 पुटन जो पी कंदो हाणे का वॾड़ी दुआ थी करे सोची समझी अबा अल्लाह तोखे जोड़ी बचड़न जी ॾींदो जीजी अगे 7 हाणे जोड़ी अबा ख़र्च वधी विया आहिनि ओ जीजी जेको 7 ॾियण ते क़ादिर आ ओ 7 जी रोज़ी ॾियण ते भी क़ादिर आ। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो त मां अल्लाह हुकुम थो कयां मरण खां पहिरीं मां अल्लाह जे राह में ख़र्च कर। अर्ज पे कयम अमीर के रब 7 पुट ॾिना आखिरी पुट लाडलो दादलो पुट हुयो उन पुट वरी अमीर कंहिं अमीर जे बच्चे जो खून करे विधो बच्चे जो खून थी वियो हमराह कोर्ट में पहुची वियो खून साबित थी वियो जज साहब फतवा ॾेई छॾी त फलाणे ॾींहं ते फलाणे टाइम ते महीनो या 6 महीना या उम्र कैद जी सजा जज ॾेई छॾी उन अमीर पंहिंजी जेके ज़ोर लाइणा हुया अॼु जे ॿोलीअ में चवां MPA वटि वियो MNA वटि वियो वज़ीर आला वटि वियो लेकिन किथां टाको न लॻो मजबूर थी ज़ाल खे चई जेतिरी दौलत ही कुर्बान करण जे लाइ तयार हा हर दुनिया जे अमीर वटि वियो हा मुंहिंजे बच्चे जे ज़िंदगी जी माफ़ी नथी मिले ज़ाल निहारे चयसि हिकिड़ो दड़ो मूंखे सुझे थो जेकॾहिं मुंहिंजो चवण वठी ईअं कंदे त मूंखे करीम रब जे रहमत में उम्मीदार रब बेड़ो पार कंदो पंहिंजे बच्चे जी रब जिंदगी बख़्शे छॾींदो। कॾहिं कॾहिं ज़ाल जे ॻाल्हि खे बि ॿुधंदा कयो सदाईं इहो न समझो त माई चरी आहे औरत चरी न हूंदी आहे ॿुधंदा कयो कयो भले पंहिंजी पर ॿुधण में को विछूं त कोन थो खाए न
मुमकिन आहे कॾहिं कॾहिं सुहिणी सलाह अचे वञे। याद रखो अल्लाह ताला कुरान करीम में ख़बर अथव मर्द ऐं औरत खे छा फरमायो आहे। हुवल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन सुम्मा जअल मिनहा ज़ौजहा लियस्कुन इलैहा। अल्लाह जे ज़ात फरमायो मर्द ऐं औरत खे मां अल्लाह सुकून जे लाइ पैदा फरमायो आहे। ज़ाल खे मुड़स मां सुकून, मुड़स खे ज़ाल मां सुकून। मां नथो चवां, मतां चओ त सजण साईं जो फ़कीर पियो चवे रब जो क़ुरान पढ़ियुमि। सुकून ज़ाल ऐं मुड़स खे हिक ॿिए जा लाइ रब बनायो आहे। उहो सुकून कीअं थींदो आहे? पहिरीं क़ुरान छा थो चवे? हुवल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन। मां रब तव्हांखे हिकिड़ी जान मां पैदा कयो आहे। ज़ाल ऐं मुड़स सुकून जी ज़िंदगी तॾहिं गुज़ारींदा जॾहिं जिस्म बहुंदा पर दिली तौर ते हिक थी वेंदा। रब कुरान में थो चवे त ज़ाल ऐं मुड़स खे मां बनायो ई सुकून जे लाइ, पर सुकून तॾहिं थींदो जॾहिं ज़ाल ऐं मुड़स जिस्म ॿ हुजनि, निकाह मुंहिंजे महबूब जे सुन्नत मुताबिक़ थी वञे, जिस्म अलॻि हुजे, हुननि जो ख़्याल हिकिड़ो हुजे, सोच हिकिड़ी हुजे, इरादो हिकिड़ो हुजे, प्यार बराबरि हुजे। ज़ाल पंहिंजे पाण खे मुड़स जी अमानत सम्झे, मुड़स पाण खे ज़ाल जी अमानत सम्झे। जॾहिं ईअं कंदा त मुंहिंजे रब जे क़ुरान ॿुधायो आहे त उन्हनि जी ज़िंदगी रात हुजे या ॾींहुं सुकून सां गुज़रंदी। बाक़ी तूं चवी त मुल्क नथो ठहे, मुला खां तावीज़ वठी जा। कॾहिं मुला जे पंहिंजे घर में हल, तूं ॾिस त मुला घर थो पहुचे त सुकून थो मिलेसि या अॻई ख़ैर लॻो पियो आहे उते। याद रखी छॾियो, कॾहिं बि बेसुकूनी घर में अचे त पक समझो त असां कंहिंजे अमानत में ख़यानत कई आहे। फौरन मुसल्लो विछाए अस्तगफार पढ़ी नफ़ल पढ़ो, इंशाअल्लाह ताला रब घर में सुकून ई सुकून पैदा करे छॾींदो। दौलत हुजे न हुजे, सुकून हुजे। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, उहा औरत फौरन जन्नत में वेंदी, उहो मर्द फौरन जन्नत में वेंदो। केर औरत? उहा जेका मर्द जे अचण खां अॻु में पाण खे सिंगारे तयार करे, विंजी सिंजी तयार थे, सुहिणा कपड़ा पाए तयार थे, इन नियत सां त मुंहिंजो मर्द घोट घर में अचे, जीअं मुड़स घर में अचे, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह करे मर्द जो इस्तक़बाल करे। मुझे महबूब फरमायो इहा सुन्नत मुझे बचड़ी फातिमत ज़हरा जी आ। जो सुहिणो अली ईंदो हो त अम्मा फातिमत ज़हरा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह चई इस्तक़बाल कंदी हुई। या औरत जन्नती आहे, या जन्नती औरत जी निशानी आहे त मुड़स जे अचण खां अॻु में संभरे। इन लाइ त सभु को सबरंदो आहे त शॉपिंग ते वञणो आहे, मन थियणो आहे, कपड़ा भी भला पाइणा हन, बाहूं भी टेढ़ी रखणियूं हन। मर्द घर में अचे त हे छेणन हाणा कपड़ा, मार्केट में अधी वञे त सफ़ा पंहिंजे पाण खे गुडी ॼण कंहिं शादीअ में थी वञे। ओ अल्लाह जी बानी नरगी, तूं पंहिंजे पाण खे अल्लाह जे आॾो मुजरिम करे थी वञी, पर जंहिंजी तोते नज़र पई उन जे नज़र में ग़लत ख़याल आयो, उनखे त ॾोह थियो, पर उन जे ॾोह जी बराबर जी शरीक औरत भी आहे। बेशक औरत वञे, काई मनो न आहे त औरत न वञे, लेकिन पर्दे सां वञे, हयाव सां वञे, अहिड़े अंदाज़ में वञे जो को गैर मर्द उनखे ॾिसी करे उनखे गुनाह जे तरफ़ तवज्जह न थिए। अगर अहिड़ो तवज्जह थियो त न रब राज़ी थींदो, न मदीने जो ताजदार राज़ी थींदो। मर्द उहो जेको पंहिंजी जवानीअ खे इन लाइ संभाले त हीअ मुंहिंजी घरवारीअ जी मूं वटि अमानत आहे, उन जे इज़त जो ख़्याल रखे, उन जे ज़रूरतुनि जो ख़्याल रखे। मुंहिंजा दोस्त अजीज उन जे अटे लटे अझे जो ख्याल रखे। मुझे आका फरमायो अहिड़ो मर्द जंहिंजे अचण ते ज़ाल इस्तक़बाल करे, अहिड़ी ज़ाल जंहिंजे ॾिसण सां मुड़स ख़ुशि थिए, इहे बिना हिसाब जे ॿई जन्नत में हलिया वेंदा। बनायो पंहिंजे घरनि खे जन्नत। तावीज़नि जे पुठियां न वञो, इहे ठग अथव तावीज़नि लिखण वारा। तावीज़ छा, कुकड़ खणी चो, बकर खणी चो, ऐं अल्लाह जा बाना मुसल्लो विछायो, मुसल्लो विछाए कसरत सां अस्तगफार पढ़ो, मदीने वारे ते दुरूद पढ़ो, ॾिसो त बेड़ो पार थिए थो या नथो थिए। अर्ज़ पे कयम ज़ाल मुड़स खे चयो, ओ मुंहिंजा घोट,
रब दौलत गंज ॾिनी आ, पुट रब 7 ॾिना, आख़िरी पुट्रा तोखे बि प्यारो आ, मूंखे बि प्यारो आ। ॾिसां पई त तूं मानी बि नथो खाए, तूं दुनिया जे लिहाज़ खां ईद बरात जा कपड़ा बि नथो पाए। चवे थो हा यार, चवे थी हिकिड़ो ॾस ॾिए, अगर कबूल करी चई छो न कंदुसि। चई बिस्मिल्लाह करे फजर जी नमाज पढ़, सिधो पंहिंजे महबूब मुर्शिद करीम जे दरबार में वञ। छा चयसि ज़ाल? गाला गाला छा चयसि ज़ाल? अहिड़ी ज़ाल बि जंहिंखे तंहिंखे कान मिलंदी आहे, उनखे मिलंदी आहे जेको दिलबर दस्तगीर जो मुरीद हूंदो आहे, जेको अल्लाह वारनि जो ग़ुलाम हूंदो। ज़ाल बि उनखे अहिड़ी मिलंदी, जेकॾहिं न त वरी ॿी ॻाल्हि कयां, काड़ो बहू कोन। हिकिड़ो हमरा हो, थोरो अल्लाह वारनि खे घटि मञींदो, ज़ुबान पकी हूंदी, फिक्र न कजो। कच्ची ज़ुबान अल्लाह जा लख एहसान रब ॾिनी कोन्हे का। अल्लाह वारनि खे घटि मञींदो हो। जुमे जे ॾींहुं मस्जिद में तकरीर कंदे ऐलान कयईं, जेको सूरतुल कुरैश याद कंदो दरिया उनखे जगह ॾींदो। हिकिड़ो काठीअर ग़रीब हुयो, रोज़ी तंग हुई, उन ॾिठो त इहा कुरैश सूरत लाइ छा आहे। पाड़े जे कंहिंखां पुछई, चई हेतिरी सूरत आहे, ॿिनि टिनि चईन आयतुनि जी आहे। चई वारो कर मूंखे यादि करा, ॻाल्हि कयल आहे झट में करे वठां। उन काठीअर सूरतुल कुरैश यादि कई। ज़ाल खे चई ॻाल्हि ॿुध, पंहिंजे ॾुखनि जा ॾींहं विया। ज़ाल चयसि छा? चई ॾुखनि जा ॾींहं विया। चई कीअं विया? चई बसि विया। चई कीअं विया? चई ॾिसजां, गॾह खे बि कयईं, कुहाड़ी बि खयईं, वॾो रसो बि खयईं, दादुले दरिया जे मथां बीही करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुरूद पाक पढ़ी करे, जीअं जो सूरतुल कुरैश पढ़ी करे हथ जो इशारो ॾिनई, वाह मुंहिंजा बेनियाज़ रब, पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे नाज़ुल कयल पाक क़ुरान खे तो ताक़त वारो बनायो। हेॾहूं वारो पाणी हेॾे बीही वियो, हेॾहूं वारो पाणी हेॾे बीही वियो। हमरा कॾहिं सूदो हुन पासे 5 मिंटनि में काठनि में कॾहिं भरिजी वई। वरी अचे सूरतुल कुरैश पढ़ी, हीअं कई, हेॾहूं जो दरिया हेॾे, हेॾहूं जो हेॾे। 8-10 ॾींहं, हूअं 8 ॾींहंनि में हिकिड़ी गॾह काठिन जी, हाणे 5 गॾहियूं भरे पियो अचे। घर में पैसा अची विया। ज़ाल चयसि हाणे ॻाल्हि ॿुध, अल्लाह हेतिरो ॾिनो आहे, जंहिं साईं मौलवी साहब तोखे हेड़ो भलो वज़ीफ़ो ॾिनो, उन साईं खे का दावतड़ी त खारायो। चई वारो कर, मुंहिंजा दोस्त मच्छी बचे विया, कुकड़ बि अचे विया, माशाअल्लाह हलवड़ो बि तैयार थी वियो। हलवड़ो भी तैयार थी वियो। ताम तैयार थी करे मौलाना साहब जे घर पहुता। उन जे ज़ाल ॾिसी पुछो, ओ अदी मुझे पाड़े सिरिया, तू त हिक मिस्कीन जी घर वारिया, हेतिरो माल किथों आयो? चवे थी साईं वॾियूं दुआऊं था साईं बादशाह खे ॾियूं। चई कहिड़ो साईं बादशाह? चई तुंहिंजो मुड़ुसु केॾो रब जो ख़ुदा जो नेक बानो आहे। चई मुंहिंजो मुड़ुसु रब जो नेक बानो? चई तुंहिंजो मुड़ुसु रब जो नेक बानो, पर मां चवां थी त अल्लाह जो वली आहे। चई माई वली वली न चओ, मूंसां ॻाल्हि सिधी कर। चई रुगी हिकिड़ो वज़ीफ़ो ॾिनो अथई, मुंहिंजो मुड़ुसु गॾे सुधो रोज़ दरिया टपी हलियो थो वञे। निहारे चई बीह, मूंखे चवे त वलियन खे न मञ, पाण वरी वलियूं थी वज़ीफ़ा ॾींदो थो ते अचण रीस घर। जीअं हमरा घर पहुतो, ज़ाल चयसि ॻाल्हि ॿुध, कॾहिं खां वठी वली थियो हई? जी चरी थी हई, छा वलियन सां पंहिंजो छा वञे? चई जे तूं वली न थियो हई त पोइ ही वज़ीफ़ा ॾेई माण्हुनि खे गॾहनि सूधा रस्ता दरिया कीअं थो टपराई? चई दिमाग़ ख़राब थई छा? सॾु कराई माईअ खे, माईअ सॼी हक़ीक़त ॿुधाई। माई त हली वई। औरत जे ज़िद खां रब जी पनाह घुरजो। औरत जो ज़िद ॾाढो ॾुखियो आहे। ज़ाल ज़िद करे बीही रही। मौलाना साहब घणेई ॿुधाई, मूंखे हिकिड़ियूं पाण ॿियूं। सुबुह जो सवेल न मोरे वारी पुल ते चढ़ी बीहंदसि, अगरि दरिया हो हुन पासे न टपे त तुंहिंजो रस्तो अलॻि आहे, मुंहिंजो रस्तो हमरा हो मजबूर। सुबुह जो सवेर मदरसे जा शागिर्द वठे, शायद को शवाल जो महीनो हो, रमज़ान भी ताज़ो गुज़रियो, रस्सा भी 3-4 खई। शागिर्दन खे चई बच्चा ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ो मुंहिंजे टंगुनि में ॿधिजो, हिकिड़ो मुंहिंजो चेल में ॿधिजो, हिकिड़ो मुंहिंजे बाहुनि में ॿधिजो। मां दरिया में घिड़ंदुसि, जे बुॾंदो वञा त छिके कढिजो, पर जेकॾहिं तरी वञा त हथड़ो कढिजो। शागिर्दन सलाह कई, सॼो रमज़ान जो महीनो पल्ला घर मोकिली, कुकड़ घर मोकिली, दाल असां खे खारे, रुगी तूं लह त कीअं था तोखे हठी पुल खां हली कढाऊं? ॻाल्हि दिलि सां लॻेव थी न?
मां ॻाल्हि तो कयां आमिल ऐं बेअमल जी। ओ मुल्ले तावीज़न वारे तो थिड़ियो हां अज़ीज़ाने मन उन देर कान कई सुबह जो सवेल रसा बधी ज़ाल बीठी आ हमरान जो छडियो हेस्ते जी बच्चा मां तहां जो केडो प्यारो उस्ताद हां केडो तहां सां प्यार कंदो हां उन जो पिन रही असां खऊं मानियूं पाड़े जो वठ रही असां खऊं पेती खणई असां खऊं खणी वञी पाण ज़ालिम जो प्यार थो करी असां सां जेडी मल हमरा हेस्ते वियो तो छोकरन एक बे के इशारो दिनो हमरा मा जो हथ कढियो तो कोटड़ी वाली पुल खां मलाहन पे बाहर कढियो मुजा दोस्त अजीज गाल कण जो मकसद हो त चवण भी शय अमल करण भी शय ज़ाल चेस त गाल बुध सोने मुर्शिद जे दरबार ते वञ चवे जी कया मुर्शिद दे विंदुस लेकिन वञी छा कया 5 दफा वियो हां अॻ में दुआ घुराए आयो हां चवे थी दुआ घुराइण भी शय जियां मां थी चवई तीअं वञी कजा छा कया वञी वेही रहजा मुर्शिदन खे अर्ज कजा मुंहिंजा सोहणा अल्लाह जे दरबार में दुआ घुरी मूंखे बच्चे जी जिंदगी वठी ॾियो जेस ताईं मुझे बच्चे जे आजाद थियण जी उतां पर्ची न कटबी तेस ताईं मां तुंहिंजे दरबार तां न निकरंदुसि हमरा सुबुह जो सवेल वियो हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं मुर्शिद चयो बच्चा दुआ घुरूं था चई की बिला दुआ मां कम को न हलंदो हाणे मूंखे खपे मुंहिंजे लाइ बचड़े लाइ अहिड़ी दुआ घुरो अल्लाह जे दरबार मां मुंहिंजे बचड़े खे जिंदगी वठी ॾियो मुर्शिद 2-3 ॾींहंनि खे चयो बच्चा वञ अल्लाह चङाई कंदो लेकिन मुरीद सदाकत सां वियो आहे हिकिड़े ॾींहुं मुर्शिद करीम फजर जी नमाज पढ़ी सॾु कयो बच्चा हेॾे आयो पाण फरमायो ॻाल्हि ॿुध जे कॾहिं तूं पंहिंजे वाइदे ते सचो आ चवे थो साईं सचो हा पाण फरमायो असां जेका ॻाल्हि कयो अमल कंदे हा मुंहिंजा साईं कंदुसि गौर सां ॿुधजो पाण फरमायो वञ सुबुह सां सवेल हितां निकिरी वञ हर निमाज़ जे टाइम ते 5 वक़्त निमाज़ जा पंहिंजे ॻोठ जे मस्जिद जूं वञी बुहारी भी पाण ॾिजा नुखूं भी पाण छंडजा फर्ज पढ़ी बस कन अञा जमायत वेठी हुजे सजी जमायत जूं वञी जुतड़ियूं भी पाण सिधियूं कजा हाणे ॻोठ जो वडेरो रईस माण्हू अकुल चेस त इहो कीअं थींदो ॻोठ वारनि में नौकर भी अचे विया ॻोठ वारनि में हारी भी अचे विया उन्हनि जूं जुतियूं सिधियूं कीअं कया पाण फरमायूं 2 ॻाल्हियूं थई आ अमल करिया दरबार मां निकिरी वञ चवे थो अमल थो कया उहो माण्हू पंहिंजे ॻोठ में पहुतो आ असुर सां चे मस्जिद जी सफ़ाई थो करे तारो कतार रोए थो अञा निमाज़ फर्ज पूरो थियो जुतन वटि वेठो आ जुतड़ियूं नयूं नयूं सिधियूं कंदो पियो वञे का हिकिड़ी अधु पुराणी छॾे ॾिनई शाम जा 5 वक़्त पूरा थिया मुर्शिद वटि आयो पाण फरमायो असां तोखे जुतियूं सिधियूं करण लाइ चयो हो असां तोखे ईअं कोन चयो त नयूं नयूं सिधियूं कजां पुराणनि खे छॾे ॾिजां हाणे ॻोठ खे छॾे ॿिए ॻोठ में वञ नयूं पुराणियूं वञी सिधियूं कर मुंहिंजा दोस्त तवजह कयो ईअं वियो रोज़ मटींदो अल्लाह जे कुदरत ॾे निहारियो हिकिड़े अहिड़े ॾींहुं हिकिड़े ॻोठ में पहुतो आहे जिथे निमाज़ पढ़ी कंध हेठि लॻो पियो आहे जुतियूं पे थो सिधियूं करे जंहिंजे पुट जो क़त्ल थी वियो हो उहो बि महिमान थी उन ॻोठ में आयो उन जीअं निमाज़ पढ़ी निकितो ॾिसे त मुंहिंजी जुती सिधी करे रहियो आहे मथे में हथ विझी चईसि हाणे इते अचे ॻाल्हि पहुती आहे हाणे मुंहिंजी जुती सिधी करण जे लाइ आयो हई इन जे लाइ आयो हई त मां तोखे पुट जो खून माफ़ कयां हिन मथे निहारे चयो हिन ॾे निहारे रब ॾे निहारे अर्श ॾे निहारे चवे थो ऐ दुनिया वारा तोॾे हिकिड़ो दफ़ो न 20 दफ़ा हली आयो हुसि तो जवाब ॾिनो मिटनि माइटनि खे जवाब ॾिने अॼु तोॾे कोन आयो हा अॼु तुंहिंजी जुती सिधी नथो कयां मां अल्लाह जे मखलूक जी जुतियूं सिधियूं पे थो कयां त मन रब मुंहिंजे बचड़े जी ज़िंदगी सिधी करे छॾे जीअं हिन जो इहे लफ़्ज़ चया अखिड़ियुनि मां लुड़क लड़ी आया जुती सिधी कई हुन हिकिड़ो पैर विझी बस कयो त ईअं को शेर आयो हकल ॾिनई हकल ॾियण सां हिन उनखे कुल्हे में भाकुर पाए चयो उथी हींअर जो हींअर हलूं था मूं पंहिंजे बचड़े जो खून तुंहिंजे बच्चे खे मुआफ़ करे छॾियो रब रिझाइणो सवलो आ रुगो पांदो गिचीअ में पाए अदा मेरे वठी लजपालो मोहम्मद परवर के परचाए अदा आए है टाइम अलाए केतिरो गुज़री वियो देर कराए ॾाढी बस मां बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं कोन थो कयां त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अगरि मुंहिंजे रब खे राज़ी करणो अथई त पाण खे ॾिया
पाण खे सिधो कर। मां छॾ, वॾाई छॾ, अना छॾ, भला कपड़ा पाए, ईअं न समझ त मूं जहिड़ो ठाहू को केर न आहे। दौलत घणी थई, ईअं न समझ त मूं जेतिरो बैलेंस कंहिं वटि बि न आहे। बस हिकड़ी निगाह कर, जंहिं पाणीअ मां रब ग़रीब खे पैदा कयो आ, अहिड़े पाणीअ मां रब तोखे बि पैदा कयो आ। तकब्बुर न कर, वॾाई न कर, हठ न कर। आलिम ही त इल्म ते भरवसो न कर, आबिद ही त इबादत ते भरवसो न कर, मुकर्रर ही त तकरीर ते नाज न कर, अकुलमंद ही त अकुल ते नाज न कर, इल्म वारो ही इल्म ते नाज न कर। नाज करणो थई त रब जे फज़ल ते नाज कर ऐं मुझे मुस्तफा जे शफाअत ते नाज कर। इंशाअल्लाह ताला बेड़ो पार थी वेंदो। अल्लाह ताला फरमायो व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत। मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो मरण खां अॻु में कुझु करे वठ। अॼु मरहूम सामड़ हकड़े जी ख़ैरात आहे न दा, इहा त हुनजे पोयां रखे शाबसा भा मोहम्मद सुल्तान खे, अज़ीज़ुल्लाह ऐं एहसान खे, जन पंहिंजे वॾड़े जे लाइ ख़ैरात कई। भला न कनि हा त मरहूम सामड़ कुझु करे सघे पियो? ऐं मुस्लमान पंहिंजे हथनि सां पाण कर, जेको न पाण कंदे उन जहिड़ो ॿियो भलो अमल आहे ई कोन को। पोयर जी मर्जी आ। याद रख, उजड़ गए वो बाग जिनके लाखों माली थे। अरे सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। ओ मुझा दोस्त अजीज, जेकी कुछ करणो थई पंहिंजे हथनि सां कर। लख रुपया तोखे रब ॾिनो आ, 97,500 रुपया बचड़नि खे ॾे, 2,500 उन मां कढी करे अल्लाह जे रज़ा जे लाइ, महबूब मदीने वारे मीर जे रज़ा जे लाइ, कंहिं मिस्कीननि, ग़रीबनि, यतीमनि, बेवाहन खे ॾे। ॾिस त मुंहिंजो रब उन 97,500 में बरकत करे तोखे 17 लख करे ॾे थो या नथो ॾे? ॾिनो बनो आहे, ॾिनो कॾहिं बि ॾिनो किनो कोन थींदो आहे। मदीने जे साईं फरमायो मां हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां सभिनी जाॾो ऐलान थो कयां त जेको माण्हू अल्लाह जे राह में ख़ैरात कंदो उहो कॾहिं बि सुञो कोन थींदो। जेको माण्हू ॿिए खे मुआफ़ कंदो अल्लाह उन जी इज़त कॾहिं बि घटि थियण कोन ॾींदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे राह में ख़र्च कर। मुंहिंजे करीम रब फरमायो मरण खां अॻु में ऐं यअतिय अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन करीब। ईअं न थे जो इज़राइल चे मथां बीहे इज़राइल खे ॾिसी चवी मौला हिकिड़ा 2 ॾींहं मूंखे मोकल ॾे। इज़राइल खे ॾिसी करे चवी मौला हिकिड़ा 2 ॾींहं मूंखे मोकल ॾे। बस हाणे न की होटलुनि ते वेहंदुसि, न की फिल्मूं ॾिसंदुसि, न की गंदा ड्रामा ॾिसंदुसि, मस्जिद खां पेर कोन खणंदुसि। मौला हाणे वाइदो थो कयां, रब जो क़ुरान थो चवे, छाजे लाइ थो चवी? चवे थो मौला ओ मुंहिंजा करीम रब ही दफ़ो इज़राइल खे मोटा फ़असद्दक़ व अकुम मिनस सालिहीन। ओ मुझा करीम रब तुझे नेक बानन मां थींदुसि, मां तुझे सालिहन बानन मां थींदुसि। जे अल्लाह जे क़ुरान ते यकीन थे वो वोट मोहम्मद याकूब हकड़े जे पट ते वेहण वारा, मस्जिद पाक में वेहण वारा, मुझे रब्बे ज़ुल जलाल फरमायो मिनथू करी मेड़ियूं करी, लेकिन मां अल्लाह उन मल हिक बि न ॿुधंदो मैं। वलन युअख़िरल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा। मां अल्लाह जे तरफ खां जेका घड़ी मुक़रर थियल उनखे केर भी मुअखर नथो करे सके, सेकंड भी बदलाए नथो सके। मां अल्लाह ॼाणा थो तुंहिंजी ख़बर आहे मूंखे त कहिड़ो तूं चङो मुड़ुसु आहीं, कहिड़ा चङा कम कया अथई। ओ अज़ीज़ाने मन, मदीने जे मीर फरमायो जॾहिं मोमिन जे साम्हूं इज़राइल अलैहिस्सलाम ईंदो आहे त मोमिन ख़ुशि थींदो आहे, शुक्रानो अदा कंदो आहे। छो शुक्रानो अदा कंदो आहे? चवंदो आहे मौला हिन दुनिया जे क़ैद मां मूंखे जल्द आजाद कर त कब्र में मुस्तफा जो दीदार वनी कया। तवज्जो रहे, जे नाराज न थियो त इन जुमले ते गौर कजो। मदीने जे साईं फरमायो त मोमिन जे मथां जॾहिं मौत ईंदो आहे त ख़ुशि थींदो आहे।
मोमिन दुनिया के कैद खानो समझंदो आ। मोमिन कदे भी जिंदगी जी दुआ इन करे न घुरंदो आ मौत जी जो मौत घुरी वठण अल्लाह जी तरफ का मनो थियल आ। मगर जडे मोमिन जे मथा इज़राइल इंदो आ मोमिन खुश थी कबूल कंदो आ। इन करे कबूल कंदो आ जो मोमिन के खबर आ इन कैद मां निकरी करे पिरीअ जो वनी दीदार कंदुस। पर जडे मुनाफिक जे मथा मुजरिम जे मथा बेअदब बेफरमान जे मथा मौत इंदो आ ज़ारो कतार रड़ियूं कंदो आ दाहूं कंदो आ। अञा ही प्लाट रहजी वयो अञा ही ज़मीन जो एकड़ रहजी वयो अञा ही कम रहजी वयो अञा पुट जी शादी रहजी वई इए पियो सोचींदो आ। लेकिन अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात जे महबूब फरमायो रुजू इल्लल्लाह कोन कंदो आ। उन जो जडे इज़राइल साह कढंदो आ त जिए जांगुरी बेर जो ढींगर कप में छिके जरा जरा करे कढंदो आ इए इज़राइल उन जो साह कढंदो आ। पर जडे मोमिन जो साह निकरंदो आ वाह मुझा मदीने जा ताजदार मुझे महबूब फरमायो मोमिन जो साह जिस्म मां इए निकरंदो आ जिए मखण मां वार निकरी वेंदो आ। जे चाही थो त पछाड़ी जी घड़ी चंगी थे जे चाही थो त मरण वारी घड़ी ते दाहूं कूकू करण खां बची वञा प्रिय जे याद में हुजा त पो मुसलमान देर न कर तौबा कर अस्तगफार पढ़ कसरत सां अस्तगफार पढ़। हितरी जिंदगी गुजरी वई छा कयो थो। अगर तुझी 30 साल उम्र इए न समझ त मुझी 30 साल जवानी थी आ इहो सोच त 30 साल तुझे जिंदगी मां कटजी विया। अगर 10 साल थई इहो समझ 10 साल तुझे जिंदगी मां कटजी विया। 50 साल थई कटजी विया। उबती गणती हलई पे थी सुबती कान थी हलई। अमड़ जे पेट मां निकरण खां पो तू कब्र जे तरफ वधी रहियो हुई दुनिया जे तरफ कोन वधी रहियो हुई। ऐ मुझा मुसलमान भा मुझो रब तो के छा तो चवे मदीने जो मीर छा तो चवे। छा मुझे रब फरमायो आ त हारी आहीं त हार पो न कर। छा मुझे मदीने जे मीर फरमायो आ त मजदूर आहीं मजदूरी न कर कदहीं भी न। अल्लाह फरमायो फइज़ा क़ुदियतिस सलात फंतशिरू फिल अर्द वब्तगू मिन फज़लिल्लाह वज़्कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ्लिहून। मुझे बेनियाज रब फरमायो हारी हई त नमाज पढ़ी वनी हर हला मजदूर हई नमाज पढ़ी वनी मजदूरी कर। जमींदार हई नमाज पढ़ी वनी पांजी जमींदारी कर। नौकरी थई नमाज पढ़ी वनी पांजी नौकरी कर। औरत घर धयाणी हई नमाज पढ़ी पांजे बचड़न जो कमकार कर। नमाज पढ़ी पांजे माल जी संभाल कर। नमाज पढ़ी मुर्स जी संभाल नमाज पढ़ी बच्चन जी संभाल। मुझे बेनियाज रब फरमायो पहरी नमाज जो सद थे हय्याल सलाह हय्याल फलाह। रुगी नमाज पढ़ी करे कोई अल्लाह जे जमीन ते पखड़ी जी वञो पांजा पांजा कमकार कयो। लेकिन अॻियां रब इए भी फरमायो वज़्कुरुल्लाह कसीरा। हथ तव्हां जो कार दे हुजे ऐं दिल तव्हां जी मां रब जे दरबार में हुजे। औरता नमाज पढ़ी मानी बचाए रही आ अल्लाह जी बानी अटड़ो भी गोहींदी रह रब जो जिक्र भी कंदी रह माल के डुही रही आ रब जो जिक्र जारी हुजे। फुड़ी विलोड़े रही आ रब जो जिक्र जारी हुजे। मुझा दोस्त अजीज घर जो फरियो दई रही आ रब जो जिक्र जारी हुजे। मर्द हर पियो हलाए रब जो जिक्र जारी हुजे। पानी थो वहाए रब जो जिक्र जारी हुजे। मुझा दोस्त अजीज बनीअ ते फसल जी गुड थो करे रब जो जिक्र मौजूद हुजे। हथ तुझो कार दे हुजे दिल तुझी रब जे दरबार में हुजे त रब जो कुरान तो चवे वज़्कुरुल्लाह कसीरा। मां अल्लाह के घणे खां घणो याद कर मौला छा मिलंदो लअल्लकुम तुफ्लिहून। मुझे रब जो कुरान सचो आ सब ॻाल्हाए सचो आ ईमान पको आ यकीन पको आ
त पोइ मुंहिंजो रब थो फरमाए त फैज़ा क़ुदियतिस सलात, यानी पहिरीं निमाज़ पढ़, सॾु थी निमाज़ जो सभु कम छॾे ॾे। मस्जिद में नथो अची सघी, घर में पढ़। बनीअ ते बीठो हई, डांदन खे बिहार विछाए मुसल। अयो मुसलमान मदीने वारे जा उम्मती, कॾहिं सोच कंहिं बि नबीअ जे उम्मत खे इहे एहसान कोन मिलिया। रूए ज़मीन पाक थी मिली त महबूब मुस्तफ़ा जे उम्मत खे पाक थी मिली आ। जिथे बीठो हई मदीने जे मीर मक्के जे सरजमीन ते कदम रखियो, अल्लाह रूए ज़मीन के पाक करे छॾियो। ओ मुंहिंजा मुस्तफ़ा, ओ मुंहिंजा मुस्तफ़ा, अर्शन खां मथे हुई अर्श पाक कयम, नूरानी दुनिया में हुई नूर के पाक कयम, फर्श ते पैर रखियो थई फर्श के पाक करे छॾियम। इन आबे ज़मज़म में रुगी पंहिंजो ढुकड़ो भरे ओबर उछलाईंदे आबे ज़मज़म के पाक करे छॾींदुसि। ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन महबूब मुस्तफ़ा जो गुलाम ही निमाज पढ़, अल्लाह जो जिक्र कसरत सां कर, मुझे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद पढ़, तुझा सब कम रब सौला न करे त जे मुंहिंजो तू कन पकड़जा। छा कॾहिं ईअं थियो आहे? अजीज दोस्तों, अल्लाह ताला जे ज़ात बाबरका जा बानड़ो हमरा लिखियो आहे त कुर्बानी जो गोश्त गैर मुस्लिम खे ॾेई सघिजे थो या नथो ॾेई सघिजे। भला पहिरीं जेके वेठा आहियो ईमानदारी सां ॿुधायो, को गैर मुस्लिम ईंदो अथव त उनखे ॾींदा हो या मोटाईंदा हो?